अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मनवालु पांजे पाक कलाम इरशाद फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह ताला जा जेकी भी अग में नबी थी गुजरिया है उन्होंने अल्लाह ताला 313 रसूल उलुल अज़्म मुंतखब फरमाया। 1.25 लाख नबी उन 1.25 लाख में 313 उलुल अज़्म रसूलन के खुदा ताला उनमा मुंतखब फरमायो। ऐ उन रसूलन के रब करीम जी ज़ात बाबरकात साहिब किताब साहिब शरीयत साहिब कानून बनाए दुनिया ते रवानो फरमायो। वे अल्लाह पाक जा नबी दुनिया में आया पाण सा किताब खड़ी आया पाण सा शरीयतू खड़ी आया उन अल्लाह जो पैगाम पूरी कायनात में पहुंचायो। उन अल्लाह जे प्यारन उलुल अज़्म रसूलन जी बी दुनिया त ताबेदारी कई पर नबी वो नंजा ताबेदार हुआ जो त नबी खां रसूल खास हूंदो आ। नबी खां रसूल जो मकाम मथे हूंदो आ। नबी बे इज्जत वारो सभिनी जहान खां कायनात में नबी जो शरफ मथे आ पर नबियन में नबूवत खां बाद वरी मथे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात रिसालत ऐं रसूल जो शान बुलंद फरमाईंदो या रसूल अल्लाह दोस्तों अजीजों मुसलमान भाइयों उन 313 उलुल अज़्म रसूलन के अल्लाह ताला के ज़ात बाबरकात किताब अरना शरीयत उन्नू कानून अता फरमाया। दाऊद अलैहिस्सलाम के अल्लाह ताला ज़बूर नो मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तौरेत अता फरमायो। हजरत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जी ज़ात इंजील अता फरमायो। इब्राहिम अलैहिस्सलाम के रब करीम जी ज़ात सहीफा अता फरमाया। एरे तरीके से 313 रसूलन के खुदा ताला किताब ॾिना पर उन किताबन जे हिफाजत ऐं किताबन जे यादगीरे ऐं उनखे सांढण जी जवाबदारी अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नबियन ते रखी हुई। उहे नबी सगोरा उन किताबन खे सांढींदा हा हिफाजत कंदा हा ऐं याद कंदा हा ऐं उन किताबन जी तारीख़ त सवाइ अल्लाह जे नबी ऐं रसूल जे ॿिए खे याद थींदो ई कोन हो। अगन किताबन जो याद करण अगन सहीफन जो याद रखण पंहिंजे सीने में सांढण मोजज़े खां घटि कोन हो ऐं मोजज़ो सिर्फ़ रसूल के ऐं नबी खे मिलंदो आहे। अल्लाह जा नबी उहे किताब याद कंदा हा ॿिया उम्मती उनखे पढ़ंदा हा ॾिसी पढ़ंदा हा पर याद न करे सघंदा हा। अल्लाह जे नबीअनि जे सीने में हो किताब हूंदो हो। अल्लाह जे नबीअनि खे ई अॻियां किताब याद थींदा हा ॿियो केरु याद करे कोन सघंदो हो पर अल्लाह पाक जॾहिं हबीबन करीमन ते क़ुरान लाथो अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब अॻियां नबी किताबनि जी हिफ़ाज़त पाण कंदा हा पर तो मुहम्मद वारे किताब जो मुहाफ़िज़ मां पाण अल्लाह आहियां। नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो इन कुरान करीम के नाज़िल भी मां कयो आ इन जी हिफाज़त भी मां कंदो आहियां। अॻियां किताब नबियन खे याद थींदा हा पर ही कुरान मुहम्मद करीम वारो हो किताब आ जो मुहम्मद जे उम्मत खे भी याद थींदो आ। तो सुभान अल्लाह दुनिया जे तख्ते ते को बि अहिड़ो किताब कोन्हे
भली कुरान शरीफ़ का नंढो छो न हुजे, कंहिं बि माण्हूअ खे यादि न थींदो आहे। मुंहिंजा दातून जो मफ़हूम यादि करे सघीं थो, उन जो मतिलबु यादि करे सघीं थो, उन जो मक़सदु यादि करे सघीं थो, पर उन जा लफ़्ज़ नथो यादि करे सघीं जीअं क़ुरान करीम जा लफ़्ज़ यादि थींदा आहिनि। नंढड़ा नंढड़ा तालिब इल्म मदरसनि में वेही उस्तादनि जा ॾो गोॾा भञी अलाह जे क़ुरान खे जंहिं महिल सीने सां सांढींदा आहिनि त अलाह जो क़ुरान उनजे सीने में ईअं लहंदो वेंदो आहे जीअं वारीअ में पाणी लहंदो वेंदो आहे। आसानी सां यादि कंदा हो। इहो अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जे क़ुरान करीम जो अज़ीम शान मोजज़ो आहे। चओ छा आहे अदा? अल्लाह सी फरमाए थो त मां क़ुरान करीम खे हिफ़ाज़त जो हिकिड़ो इहो ज़रियो बि बनायो आहे। किताबनि में बि आहे, प्रेस में बि आहे, कातिबनि बि लिखियो आहे, किताबनि में महफूज़ भी आ, पर मुमकिन आ किताबनि मझां ख़त्म भी थी सके थो। अहिड़ो को इनकलाब अचे जो दुनिया मां किताब गायब थी वञनि, पर मुंहिंजा दोस्त जेकॾहिं किताब गायब थी सघनि था त किरोड़नि मुस्लमाननि जे सीने ऐं दिल वारे खे केरु गायब कंदो? यो अल्लाह ताला फरमाए थो नहनु नज़्ज़लना ज़िक्र। कुरान करीम जे नालनि मां हिकिड़ो नालो ज़िक्र बि आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त कुरान पाक असांजो नाज़िल फरमायल आहे व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इन जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी बि असांजी आहे। पोइ रब करीम जी ज़ात बाबरकात जे बाबे ते राज़ी थींदो आहे, उन जे सीने में रब करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान खे आणींदो आहे। ॿियो कहिड़ो बि किताब ईअं यादि नथो थी सघे जीअं क़ुरान थो यादि थिए। ऐं हिकिड़े खे न लखनि खे, लखनि खे न किरोड़नि खे, किरोड़नि खे न अरबनि खे, पूरी दुनिया जी सर्वे कई वञे त लखनि किरोड़नि के तादाद में हाफ़िज़ क़ुरान मौजूद आहिनि। ॿिए कंहिं किताब में तब्दीली भी थी सघे थी, ज़ेर ज़बर अॻिते पोइते थी सघे थी, मुजाद आयतुनि में फेर फार थी सघे थी, पर अल्लाह पाक जे क़ुरान पाक जी हिकिड़ी ज़ेर, हिकिड़ी ज़बर, हिकिड़ो मद, हिकिड़ो पेश, हिकिड़ो हर्फ बि तब्दील नथो थी सघे। जेकॾहिं खणी माखो ग़लती थी वञे त सवे माण्हू लुक में ॾियण वारा हूंदा। ख़बरदार मुफ्ती साहब ग़लति तो पढ़ी, ईअं न आहे, हीअ क़ुरान पाक आहे, को कंहिंखे माफ़ कोन कंदो, आलिम हुजे, हाफ़िज़ हुजे, कारी हुजे, पर क़ुरान पाक पंहिंजी हैसियत पाण मञाए अल्लाह ताला जो क़ुरान ॿुधाईंदो आहे त मां अल्लाह जो कलाम आहियां।